जदलियाती हिकिड़ो उसूल आहे, डायलेक्टिकल हिकिड़ो प्रिंसिपल आहे सम्झण जे लाइ शयुनि खे, त शयूं मथाछिरे ते साॻियूं रहंदे बि अंदरि पंहिंजे उबतड़ में तब्दील थी वेंदियूं आहिनि। यानी तव्हांखे लॻंदो आहे शइ साॻी आहे। सादो मिसाल थो ॾियां हिकिड़ो सादो आम ज़िंदगी में, ऐं जेंडर बायस बि न वठिजो हिनखे माना में, पर हिकिड़ो रियल मिसाल थो ॾियां। हिकिड़ी छोकिरी ॿाहिराड़ी जे माशरे में, आम घर में, कंहिंजो बि घर सम्झो, परिणिजी अचे थी। उहा परिणिजी अचे थी त उनखे दुनिया जी सभिनी खां वॾी जेका कोयरसिव ताक़त ससु लॻंदी आहे। गियो छो घणो विधुई, पाणी घणो थी खपाई, सुम्ही सॼो ॾींहुं सुती पई आहीं, कमु कोन थी करी, हीअं कोन कई, हू न कई, सॼो ॾींहुं एतिरा न आहिनि। हुनखे लॻंदो आहे त मां कहिड़े अज़ाब में फाती आहियां। माना हुनजे लाइ जेका कोयरसिव अथॉरिटी हूंदी आहे उहा ससु हूंदी आहे। ऐं इहो हर घर जी कहाणी आहे, इहा हर घर जी कहाणी आहे। ऐं जॾहिं उहा साॻी छोकिरी पंहिंजी उमिरि गुज़ारे, दिलि में अरमान रखी, दिलि में बाहियूं कढी, शिकायतूं करे, सब मसला करे, पाण वॾी थी वेंदी आहे, उन औलाद थी वेंदी आहे, पंहिंजे ॿारनि जूं शादियूं कराईंदी आहे, त उहो वरी ओड़ी ससु थी वेंदी आहे। माना सॼी उमिरि जंहिं शइ जे ख़िलाफ़ु मज़ाहिमत कयईं ऐं जंहिंखे नापसंदि कयईं, जंहिं रोल खे, हूअ न, उन ख़बर न हूंदी आहे मां उहा थी वई आहियां। मां सादो मिसाल ॾिनो, उबतड़ में तब्दील थी वञणु। त जदलियाती हिकिड़ो उसूल आहे त शयूं पंहिंजे जौहर में, पंहिंजे उबतड़ में तब्दील थी वेंदियूं आहिनि, बज़ाहिर ऐलान न करण जे बावजूदि। इहा ॻाल्हि नज़रनि ते बि लागू आहे, इहा ॻाल्हि तहरीकुनि ते बि लागू आहे, इहा ॻाल्हि इनकलाबनि ते बि लागू आहे, इहा ॻाल्हि मज़हबनि ते बि लागू आहे, इहा ॻाल्हि समाजनि ते बि लागू आहे, इहा ॻाल्हि रियासतुनि ते बि लागू आहे। हिकिड़े दौर जे हिसाब सां उहो प्रोग्रेसिव आहिनि। जागीरदारी तव्हां इमेजिन करे सघो था त अहिड़ो हिकिड़ो वहशी निज़ाम, उहो ग़ुलामी जे भेट में तरक़ी पसंदि हो। ग़ुलामी जे भेट में त घणो बहितर हो, हुनखां एडवांस हो। ग़ुलामी में त हुनजो हक़ ई कोन हो, पर जागीरदारी में को न को त हक़ जो आहे। वरी सरमाएदारी आई जेका एॾी बेरहम आहे, नफ़ेखोर आहे, रत पीए थी माण्हू जो, पर उहा जागीरदारी जे भेट में प्रोग्रेसिव हुई, जागीरदारी जे भेट में एडवांस हुई, उनखां बहितर हुई। त शयूं पंहिंजे उबतड़ में तब्दील थियनि थियूं। अहिड़ा केतिरा मिसाल ॿिया बि आहिनि। त इन में त गौतम जी ॻाल्हि मूं तव्हांखे कई त जेको अॼोको दुनिया में बुद्धिज़्म आहे, इहो हिकिड़ो मुकमल मज़हब आहे। इन जो को तालुक़ु न आहे गौतम जी तालीम सां। इहो मज़हब में ट्रांसफॉर्म थी वियो आहे। मज़हबनि जो दौरु हो न, असल में मज़हब जा ढांचा हुआ, उहो मज़हब जो ढांचो हुनखे ॾिड़काए वियो। हाणे उहो बज़ाहिर बुद्धिज़्म लॻो पियो आहे, फोटू ॿुधाए लॻो पियो आहे। इहो फोटू बि नकली आहे। इहो फोटू तव्हांखे ख़बर आहे करे ठहियो आहे? गौतम बुद्ध जे वफ़ात जे 300 सालनि खां पोइ जॾहिं अशोका थियो, ॿोधी थियो, त अशोका त कोन ॾिठो ॿुध खे, 300 साल थी विया। अशोका पंहिंजे ज़माने जे आर्टिस्टनि खे घुरायो त मूंखे अहिड़ी मूर्ति ठाहिजो जेका सिद्धार्थ लॻे, जेका लॻे त सिद्धार्थ जो जेको इत्मीनान हो उहो उनजे चहिरे ते नज़र अचे, जेका एक्सटेसी आहे, तरंग आहे, कैफ़ आहे। पोइ माण्हू ठाहे खणी आया, इहा मूर्ति पसंदि आई अशोका खे। ये रियल थोरी आहे, रियल न आहे। कंहिंखे बि ख़बर न आहे त गौतम जो मुहांडो कहिड़ो हो। त ही जेको अॼोको जेको बुद्धिज़्म आहे, इहो असल में हिंदुइज़म जे ज़ात पात जे निज़ाम ऐं हिन जनम वारे चकर में जेका ॻाल्हि कईसूं 184, इन चकर मां जिंद छॾाइण जे लाइ हिकिड़ो माण्हू मुफ़क्किर हो जेको उभरियो। ऐं मटीरियलिस्ट जो जवाबु ॾियां थो हिते ई। हिन माना मटीरियलिस्ट जेको प्रिंसिपल ॻोल्हे आयो उहो त रूहानी न आहे न, उहो त मटीरियलिस्टिक आहे। जॾहिं चए थो त हर वजूद असेंबल रियलिटी आहे,
यानी हुनजो बुनियादी फोकस रूह ते न आहे न, हुनजो बुनियादी फोकस आहे त हर वजूद जेको आहे, जेको फिज़िकल वजूद आहे, हर शइ उहा पंहिंजे सिर मुकमल न आहे, उहा असेंबल्ड आहे। ऐं जॾहिं हर शइ असेंबल आहे त हिकु ॾींहुं उहा विखरी वेंदी ऐं नतीजे में तव्हांखे तकलीफ़ थींदी। इहो सम्झी वेंदव त लिबरेशन फ्रॉम दी पेन आहे, लिबरेशन फ्रॉम दी सफरिंग आहे। इन माना में मटीरियलिस्ट आहे, पर हूअं मिस्टिक आहे, छो त हू जेको शख़्स आहे उहो इन माना में मिस्टिक आहे त हू जेका इंसान जी कॉग्निटिव ऐं जेका इमोशनल एक्सटेसी आहे उन्ही में थो पनाह ॻोल्हणु चाहे बनस्बत मटीरियलिस्टिक हिन ज़िंदगी जे ख़ुशियुनि ऐं इन्हनि राहतुनि में। सिद्धार्थ जॾहिं चयो, यानी सिद्धार्थ 29 सालनि जी उमिरि में हलियो वियो ऐं 6 साल वरितई पंहिंजे उन प्रोसेस में। 35 सालनि जी उमिरि में चई त मां हाणे ॻाल्हि सम्झी वियुसि, निर्माण मिली वियो। जॾहिं पीउ सां मिलणु आयो, उन खां पोइ मिलणु आयो पीउ सां महल में, ऐं ॾाढो दिलचस्प किस्सो आहे त पीउ सां जॾहिं मिलणु आयो त पीउ हुनजे लाइ छा छा इंतज़ाम न कयो हूंदो, यू कैन इमेजिन। त पीउ हुनजे इंतज़ार में लिखियलु आहे त पंहिंजे महल जे बालकनी में, छो त बालकनी जो मुंहुं बाज़ारि ॾियो, शहर जी बाज़ारि ॾियो, त हू बालकनी में इंतज़ारु करे रहियो हो त सिद्धार्थ ईंदो त मां हुनखे ॾिसां। यार पीउ हुनखे हिकिड़ो ई पुटु हो, पोइ बाद में हू जॾहिं उन हर क़िस्म जा ताम ठाराया, मानी ठारायूं, ॾिठईं त हिकिड़ो सिद्धार्थ उहो जीअं ॿोधी हूंदा आहिनि, हिकु चादर पातल, उहो किस्ते में बाज़ारि में पिनी रहियो। ही वॉज कंप्लीटली लॉस्ट। चई मां पोइ जॾहिं आयो हुन सां मिलणु त हुनखे चई त मानी, चई मां त खाई छॾी आहे। पोइ ॾिठईं साम्हूं खाए पियो, उहो पिनी खाईंदो हो। चई मां हिते ठाराई, चई मां तुंहिंजियूं मानियूं त छॾे वियो हुउसि हिते, तूं वरी ठारी आहे मुंहिंजे लाइ मानी। कचहरी थी हुनजी पाण वॾी, पोइ डायलॉग थियो, पोइ हुनखे हुन ॿुधायो त मूंखे निर्माण मिली वियो आहे, मां हीउ सम्झो आहे। चई पोइ हाणे मोटी अचु, चई हाणे त सफ़ा न मोटींदुसि ज़ाहिर आहे, हाणे त निर्माण मिली वियो आहे। त इहो सिद्धार्थ ऐं हुनजो सॼो फ़िक्र ज़ात पात जे ख़िलाफ़ु हो। मूं तव्हांखे ॿुधायो त हुन पहिरीं जंहिं छोकिरे खे पाण सां गॾिजी खारायो, उहो छोकिरो माना उन्हनि ज़ातियुनि मां हो। त जेको कास्ट सिस्टम हो हिंदू, हिन ब्राह्मण समाज जो, हिंदुस्तान जो, उहो जंहिंजे ख़िलाफ़ु उहो तहरीक करे उथियो हो, उहो उन खाई हो। हाणे जेको कुझु बि आहे इहो उहो ई निज़ाम आहे, थोरे फ़र्क़ सां। त ईअं शयूं पंहिंजे उबतल में ट्रांसफॉर्म थियनि थियूं। ऐं गौतम बि ईअं आहे। तव्हां चयो त सभु पैगम्बर मुस्लमान आहिनि इल्मी मामलनि में, पर इन में तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो। हाणे इहो मुस्लमाननि जो बिलीफ आहे ऐं उहो हिन माना में आहे, नबी साईं जो बिलीफ बि आहे ऐं सही आहे त बाबा ही सभु आले इब्राहिम आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा 2 पुट हुआ, जेका इस्माइल जी औलाद आहे उहा ही अरब आहिनि, ऐं जेका इसहाक जी औलाद आहे उहा यहूदी ऐं ईसाई आहिनि। हिकु ॾाॾंग हिकिड़ो आहे। त इन माना में नबी साईं चयो त हीउ सभु साॻियो तसलसुल आहे। ॻाल्हि सही आहे त सामी मज़हब हिकिड़े ई इलाइक़े जे हिकिड़े रिवाज आहिनि, पर इन सां वरी हू इख़्तिलाफ़ कनि था क्रिश्चियन्स एंड जूस, त असांजी सुञाणप खे कंप्रोमाइज़ छो था कयो, असांजी आइडेंटिटी खे कंप्रोमाइज़ छो था कयो। वाई यू कॉल अस मुस्लिम्स, कॉल अस जूस, कॉल अस क्रिश्चियन्स। असांजी जेका हिकिड़ी सुञाणप आहे तारीख़ी, उहा तव्हां छो था कंप्रोमाइज़ कयो। इन करे हे बिल्कुलु ईअं आहे त हाणे मुस्लमान इहो बिलीव करे थो, इहो बिलीव करे थो ब्रॉडर सुठे सेंस में करे थो। माना नबी साईं जॾहिं ईअं चए थो त उहो सही थो चए त हुन माण्हुनि खे विरहाइण जे बजाए माण्हुनि खे जोड़ण जी कोशिशि कई। नबी साईं जो इहो चवणु हिकिड़े दाहप जी निशानी आहे त हुन इन सॼे ख़िते जे माण्हुनि खे हिक ॿिए खां धार करण जे बजाए हुननि खे चयो तव्हां हिकु आहियो, तव्हां हिकिड़े ई मज़हब जा आहियो, तव्हां हिकिड़े ई ॾाॾंग मां आहियो, तव्हां आले इब्राहिम आहियो ऐं तव्हांजा साॻियो ख़ुदा आहे। त इहो त विज़डम जी ॻाल्हि हुई, इहा त भली ॻाल्हि हुई। पर
हू जेके ॿिया आहिनि उहे चवनि था असांजी सुञाणप कंप्रोमाइज़ न कयो। हे बिल्कुलु ईअं आहे जीअं असां वटि पाकिस्तान में चइबो आहे अया ही नॉन मुस्लिम आहे। इहा वॾी ज़्यादती आहे उन माण्हू सां जो हिंदू खे हिंदू चओ न, हुनजी सुञाणप आहे न, अहिड़ी शनाख़्त आहे। हाणे या त हू मुस्लमान आहे या नॉन मुस्लिम आहे, माना वरी मुस्लिम आहे, माना वरी बि नॉन ई सही पर आहे त मुस्लिम, माना हुनजी जेका सुञाणप आहे उहा वरी बि मुस्लिम सेंट्रिक थी न। हिंदू खे हिंदू चओ, ईसाई खे ईसाई चओ, यहूदी खे यहूदी चओ। इन करे तव्हां कॾहिं कोन न चइजो माण्हुनि खे हीउ नॉन मुस्लिम आहे। डोंट से पीपल नॉन मुस्लिम। हुनखे उन नाले सां सॼो जेको हुनजो नालो आहे या हुनजी सुञाणप आहे, त इन माना में त जेको मुस्लमाननि या नबी साईं चयो उहो त ॾाहप जी ॻाल्हि आहे, उहा त माण्हुनि खे जोड़ण जी ॻाल्हि आहे, उहा दुरुस्त ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। ऐं नबी साईं उहो तसलसल क़ाइमु रखियो आख़िरी पैगंबर जे हिस में, ऐं समाजी तरह बि मक़सदु हो त इन्हनि माण्हुनि खे हिक ॿिए सां विढ़ाइजे न, परे न कजे, नफ़रतूं पैदा न थियनि, इन्हनि खे गॾु कजे ऐं इन्हनि खे सम्झाइजे त तव्हां हिक ई रूट मां आहियो, हिक ई ख़ुदा जा ख़लकियल आहियो। त इहा त हिकिड़ी विज़डम जी ॻाल्हि हुई। इंतिहा पसंदी छो थी पैदा थिए, काफ़ी ॻाल्हाए चुका आहियूं, पर वन लाइनर हिकु जुमिले में, हा ॾिसो, औरत जो सवाल बि इंसानी समाज जे तबक़ाती बीहक जो सवाल आहे। माइनि सां तफ़रीक़ आहे, मज़दूरनि सां आहे, हारियुनि सां आहे, आम माण्हूअ सां आहे। इहे जेके बि तारीख़ जा नज़रअंदाज़ कयल जेके तबक़ा आहिनि, त इन करे असांजी नज़र में पिदरशाही बि जागीरदारी समाज जी शिकिल आहे। हा ॾिसो, इस्लाम में मौसीक़ी का बंदिश न आहे। इहे त मुला चवनि था न, जेके स्कॉलर वॾे मोॾा आहिनि। तव्हां ॿुधो गांधी साहिब खे, उहो चए थो 21वीं सदी खे त अप्लाई न कयो न, 7वीं सदी ते। तव्हां 7वीं सदी जे अरब समाज ते अप्लाई कंदव 21st सेंचुरी, त पोइ त हर शइ ग़लति साबित थी वेंदी। तव्हां ज़हनी तरह तसवर कयो 7वीं सदी जो अरब समाज, त तव्हांखे लॻंदो त उन ज़माने में इस्लाम पंहिंजे दौर खां तमामु 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 एडवांस ॻाल्हि थो करे। छाकाणि त 21st सेंचुरी जो त शऊर अप्लाई कोन थींदो न 7th सेंचुरी ते। इन करे जेको माइनि जे बारे में बि जेका सोशल पॉलिसी इस्लाम वटां, उहा उन ज़माने में रूए ज़मीन ते सभ खां एडवांस हुई सोशली। त हाणे जेके अॼोका मयार आहिनि, हाणे तव्हां UN जो चार्टर खणी वेंदव त पोइ त ज़ाहिर आहे त सभु मज़हब रुली वेंदा। इन करे तव्हां उनखे पंहिंजे दौर में ॾिसो, पंहिंजे ज़माने मकान में ॾिसो, त उन हिसाब सां भला अहिड़ो त समाज हुयो न जो हिकिड़ी माई वापारु कंदी हुई ऐं उहा नबी साईं जी घरवारी। माना अहिड़ो समाज हींअर बि कोन था करे सघो, दादू में, मेड़ में, कंबर में। माना तव्हांजे अॼोके समाज खां बि काफ़ी बहितर हो न उहो, जो हींअर का माई छंदी कारोबार करे ईअं ओपन। त इहो चवणु ग़लति आहे त हा, जहालत बि हुई, सुजागी बि हुई, मुख़्तलिफ़ शयूं हुयूं, ऐं उनखे इस्लामिक रिवोल्यूशन अञा वधीक स्ट्रेंथन कयो बहितर शयुनि खे। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी दिलचस्प हुई, दोस्तो थी वियो आहे, पोइ अचे त पोइ मां हुन सां पोइ थो ॻाल्हायां। आहे बि ॾुखियो सुवालु, हसास, ॾुखियो माना ॾुखियो आहे, हसास आहे। पोइ मां ॻाल्हायां थो हुन सां, अचूं ॿी ॻाल्हि थिए त गोतम गोश्त खाधो न खाधो। हाणे इहे सुवाल अजाया आहिनि त कंहिं गोश्त खाधई त बि ख़ैर जी ॻाल्हि आहे, पाण न खाए त बि ख़ैर जी ॻाल्हि आहे। इहे अजाया सुवाल आहिनि, पर तव्हां पुछो आहे त तव्हांखे जवाबु ॾियां थो, छो त मां हिन खे ॾाढो थारोली पढ़ियो आहे गौतम जी लाइफ खे। गौतम सां इहो मसइलो थींदो हो, उनखे घणो तंग कयो पंहिंजे शागिर्दनि। त उस्ताद हाणे ॻाल्हि ॿुधो, असांखे वणे रुली आहियूं खाई खाई तोड़ियूं शयूं। पोइ उनजो हल कढियो, अॻिते हली गौतम पंहिंजी रिजिड पोज़ीशन खे हुन थोरो कॉम्प्रोमाइज़ कयो, ऐं हुन चयो त उहो गोश्त न खाओ जेको तव्हांजे लाइ मारियो वञे। उहो जानवर जो गोश्त, उन जानवर जो गोश्त तव्हां न खाओ जेको सिर्फ़ु तव्हांजे लाइ ई मारियो वञे, भिक्षु खे न खाइणो हुयो। बाक़ी कंहिं ॿिए मारियो आहे, हुअं ई पियो आहे, खाइण लाइ ॿियो कुझु कोन्ह अथव त ख़ैर जी ॻाल्हि आहे, पाण बि खाईंदो ऐं ॿिया बि खाईंदा। पर इहा पॉलिसी ऑल्टर कई
त भिक्षु उहो गोश्त नथो खाई सघे जेको सिर्फ़ु उन जे महिमानी में ऐं उन जे दावत लाइ उहो जानवर मारियो वियो हुजे। तो इहे टलक ॾेई मिड़ी जांचंदा आहियूं। सो बाक़ी हाणे गोश्त बाक़ी हूअं इहा ॻाल्हि आहे त हे जेके बि मिस्टेक्स आहिनि वॾा सभई उहे गोश्त न खाईंदा। उन सबबु आहे त उहो हर क़िस्म जे वायलेंस खे नापसंदि कनि था। जॾहिं हर क़िस्म जी वायलेंस खे नापसंदि था कनि ऐं हर जीवत जो एतिराम था कनि त हू सम्झंदा त हीउ जानवर जेको आहे इहो बि त जीवत आहे। ऐं अञा वॾी दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हे मुस्लमान सूफ़ी बि इहे कंदा। तव्हांखे ख़बर आहे जेको हलीम इहो किथां ठहियो आहे? हे त खणी बाद में तब्दील थियो आहे। या ख़्वाजा ग़रीब नवाज़ चिश्ती ख़्वाजा मोइनुद्दीन अजमेर वारो इन जी जेका दरगाह आहे जेका अजमेर में हुनजी हयातीअ में इहा देग शुरू थी वई। पोइ छा थींदो हो त माण्हू जेके ईंदा हुआ त उहे को पंहिंजे झोल में चांवर को कणिक को जव को ॿियो अन्न का बाजरी को छा पोइ सभु विझिबो इन में को पटाटो को टमाटो को सब्ज़ी सभु में पवंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायां, हाणे मूंखे ख़बर न आहे त ईअं आयल आहे न आहे, पर अजमेर जी दरगाह जे उन देग में कंहिं बि क़िस्म जे गोश्त विझण जी मना हुई। सबबु उन ज़माने में इहा 12वीं सदी जी ॻाल्हि आहे। ख़्वाजा अजमेर वारो रूमी खां अॻु जो आहे। सो छो गोश्त मना हो? हू चवंदा हुआ त हिंदू मुस्लमान सभु अचे थो, मतां गऊं जो गोश्त हुजे ऐं इहो सम्झी हिंदू न अचे ऐं न खाए, इन करे मना थियल ई पॉलिसी तौरु त तव्हां हिते गोश्त कंहिं बि क़िस्म जो न विझंदा हूंदे देग में। हाणे ख़बर न आहे, पर मुंहिंजो पक आहे मूंखे त अञा बि अजमेर वारी इन देग में को बि न त बि गऊं जो गोश्त सवाल न आहे पैदा। सबबु इहो हो त जीअं माण्हुनि खे ॾुखियाई न थिए त माण्हू पंहिंजो सम्झी अचनि था उतां। तव्हांजो सुवालु हो पर मां तव्हां ॿाहिरि हलिया वियो, उनखे बाद में थोरो अचां अॻिते। साइंस इंतिहा पसंदी जो हल आहे न आहे? ज़रूरी न आहे। ॾिसो साइंस सम्झणो पवंदो अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे। साइंस फितरत जा कानून आहिनि। साइंस में सियासी शऊर त कोन्हे न। साइंस फितरत जे कानून जो नालो आहे। हा, मज़हबनि जे अक़ीदनि जो कमु लाइ छॾींदी साइंस अॻे पोइ। जीअं तव्हां पाण मिसाल न केतिरा सिंगनि ते बीठी आहे, इहो अलाए छा पोइ ठहियलु आहे सिंग जेको हेॾी जहान दुनिया खाई वेठो आहे। सो इहे पर साइंस अकेले सिर कोन करे सघंदी, मुंहुं कोन ॾेई सघंदी। साइंस सां गॾु सोशल साइंसिस बि खपनि, सियासी फ़िक्र बि खपे, सियासी तहरीकूं बि खपनि, सियासी समाज जी तंज़ीम बि खपे, शऊर साज़ी बि खपे। इहो सम्झणु त फ़क़ति फिज़िक्स केमिस्ट्री में कमु हली वेंदो, इहो कोन थींदो। उन सां गॾु सियासी ऐं समाजी शऊर खपे, तॾहिं इहे सभु शयूं गॾिजी हिन इंतिहा पसंदी खे मुंहुं ॾींदियूं। हा, इन करे ई चइबो आहे त साइंस इज़ समथिंग एल्स, पर साइंटिफिकैलिटी इज़ समथिंग एल्स। साइंटिफिकैलिटी इज़ नॉट साइंस। साइंटिफिकैलिटी साइंसी रवैयो आहे, साइंसी ॾिसण जो अंदाज़ आहे। त हा, साइंटिफिकैलिटी जॾहिं समाज में घणी ईंदी त फ़र्क़ु पवंदो। ऐं आख़िरी ॻाल्हि त अञा बि हिन 7 अरब दुनिया जे माण्हुनि मंझां हक़ीक़ी तालीम याफ़्ता माण्हू घणा हूंदा जिन दुनिया जे बुनियादी सुवालनि खे एॾो गहराईअ सां सम्झो ऐं पढ़ियो हूंदो। बाक़ी त माण्हू प्रोफेशनल आहिनि न। इंजीनियर आहे, सिखियो त जाइ कीअं ठाहिजे, रोड कीअं ठाहिजे, इन मां त कोन हुनखे इल्मु ईंदो सॼो त। या हिकिड़ो डॉक्टर आहे, हिकिड़ो माण्हू डॉक्टर आहे, लिवर जो माहिर आहे, लिवर जे माहिर खे त लिवर जी ख़बर हूंदी न। अखि जे माहिर खां तव्हां चयो अरे वॾो डॉक्टर आहे, कन जो वॾो माहिर आहे, इहो सम्झे कोन थो मज़हब खे, कन जो माहिर आहे न, हू ॿी शइ जो माहिर थोरी आहे। त इन करे अञा दुनिया, मूं तव्हांखे पहिरें ॾींहुं चयो त अञा इंसान ज़ात इल्मी तौर ते बांबड़ा पई पाए, इल्म जे फैलाव जे माना में। हा, इल्मु मौजूदु आहे, पर अञा ताईं उहो ईअं उर्फ़ आम न थियो आहे, अञा उहो अक्सर ताईं न पहुतो आहे ईअं उन सेंस में। हे असांजा हाल थोरी अहिड़ा आहिनि। मां तव्हांखे अहिड़ो दिलचस्प मिसाल थो वाक़ई ॼाणो। असां मां हिकिड़ी अकेडमी में वियुसि पढ़णु जर्मनी में,
20 साल पुरानी ॻाल्हि आहे। हीअ तव्हां फ़लसफ़े वारनि लाइ ॻाल्हि इंट्रस्टिंग आहे। त असांजी कोच हुई, असां बर्लिन शहर में असांजी कोच हुई, त उन कोच या को असां निकितासीं कोलोन खां। त हाणे जेको सम्झो त कांट माना कांट उहो फ़लसफ़ी आहे आइडियलिस्ट वॾो, उहो बि दिलचस्प ॾाढो, पर कांट हेगल जहिड़ो माण्हू बि उनखां वॾो मुतासिर आहे। त असांजी कोच गुज़री पए त लिखियलु हुजे कांट स्ट्रीट। हाणे मुंहिंजी त ज़ाहिरा मुंहिंजो माइट हुजे वाक़ई, त मां त पंहिंजो माइट सम्झी मां चयो गाॾी रोकियो ई त बीहो। ऐं इहो असां त हुननि जर्मन से वेठा हुजनि असां सां गॾु, उन मां घणनि केतिरनि चयो छा कांट मतिलबु, मां ॾिसां पियो हुनखे। पोइ मां उन्हनि खे चयो भला हीअं कयो त 10 मिंट मूंखे ॾियो त मां उथी बि तव्हांखे ॿुधायां बस में, जीअं हो शइ खपाइबी आहे न, ऐं मंझंदि खपाइबी आहे जीअं, मां 10 मिंट ॾियो त मां तव्हांखे ॿुधायां कहिड़ो, पोइ भला पोइ तव्हांखे दिलि चवे। पोइ मां उन्हनि खे जीअं मंझंदि खपाइबी आहे इहो उथी बि बस में कोच में ॿुधायो त हू ही वॉज़ एंड हाउ ग्रेट ही वॉज़। पोइ उन्हनि चयो हलो, मां हैरान पियो थियां। पोट्सडैम शहर आहे वॾो नंढड़ो कमाल जो शहर आहे बर्लिन जे पासे में, जिते फ्रेडरिक II जो पैलेस आहे, जिते वॉल्टेयर रहंदो हुते अची, वॉल्टेयर जो पार्क आहे हुते, ऐं ॾाढो प्यारो शहर आहे। उन शहर जी जेका तारीख़ी स्ट्रीट आहे उहा गुज़िरियल 100 सालनि खां उनजो नालो आहे कार्ल मार्क्स स्ट्रीट। पर जॾहिं मां उते हुउसि त कैन यू बिलीव त शहर जा माण्हू वफ़द वठी, अख़बार में स्टोरी आई मां पढ़ी, म्यूनसिपालिटी ॾे विया त हिन जो नालो बदिलायो। छाजो कार्ल मार्क्स? पोइ छा रखो? चयूं फलाणो स्पोर्ट्समैन आयो उनजो नालो रखो। माना हीरोस कीअं चेंज था थी वञनि समाजनि जा। हाणे तव्हां सोचो त शहर जा मां स्टोरी पढ़ी पूरी हुन में, त शहर जा माण्हू म्यूनसिपल सां मुसलसल टसल में आहिनि, त असां छो फाथा आहियूं हुन खां, हिन मां नालो वटायो, असांखे इंट्रस्ट न आहे हिन सां। असांजे शहर जो स्पोर्ट्समैन आहे वॾो, उहो उन नालो रखो। इहो हीरोज़ मटिजनि था। त असल में जेको ईअं न आहे त को रुगो असां वटि मसइलो आहे, यूरोप जे माण्हुनि खे बि एॾी ख़बर न आहे घणी, तव्हांखे अजाई ग़लतफ़हमी आहे त वॾो ख़बर आहे उन्हनि खे। हो रुगो इहे सूट बूट पाए हलनि था, प्रोफेशनल आहिनि, ऑफिसूं भलियूं आहिनि, शयूं भलियूं आहिनि, पंहिंजे शोबनि में होशियारु आहिनि, पर जेको उहा ॼाण जेका विज़डम प्रोड्यूस थी करे, उहा अञा दुनिया जे अक्सरती इंसान ताईं कोन पहुती आहे। इन करे इहो न सम्झो त को रुगो असां महरूम आहियूं, दुनिया सॼी में अञा ताईं इहो क्राइसिस आहे त माण्हू बुनियादी सुवालनि ते वाज़े न आहिनि। ठीकु आहे न? हिसाब लॻायो त 21वीं सदी में रोज़ था पुछनि माण्हू, साईं वाकई कोरोना आहे? 27 लख माण्हू मारे चुकियो आहे। अच्छा, जेको न आहे उन खे मञनि था, नथो नाला खणा, सम्झी आऊं, जेको न आहे उन खे मञनि था, सदन खां वठी वञनि था, उन ते सुवाल नथा कनि, कॾहिं सोचंदा इहो आहे न आहे, उहो आहे, उहो आहे, ॾाइण बि आहे। पर उहो जेको 27 लख मारे चुको आहे माण्हू, अञा पढ़िया लिखिया माण्हू न, इहो वाक़ई आहे। हिसाब लॻायो त इन करे साइंस अकेले सिर इंसान खे कोन, ही सियासी शऊर, फ़लसफ़ियाना शऊर, इहे इल्म जूं सोशल साइंसिस, इहे सभु गॾिजी पोइ इंसान जो कुझु बिलो थींदो। पर इहा पक रखो त बिलो थींदो, निधण को न आहे, कम सां लॻो पियो आहे, सही मवाली वांगुरु लॻो पियो आहे कम सां। ऐं कंहिं दोस्त चयो आहे त छा मज़हब में अंसर मौजूदु न आहिनि? ॾिसो, इंतिहा पसंदी ॻाल्हि आहे। हाणे जे मज़हबनि खे तव्हां, जेको मां बार बार चवां थो टियों ॾींहं खां वठी, त मज़हबनि खे बि तव्हां इंसानी समाज जा मज़हर सम्झो न, त इंसानी समाज जा मज़हर आहिनि, इंसानी समाज जा फिनोमिनाज़ आहिनि, त ज़ाहिर आहे उन्हनि में प्रॉब्लम बि आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त को बि जेको मज़हब आहे उहो प्राइमरीली माण्हुनि खे गुमराह करण त कोन आयो न, उहो पंहिंजे दौर में माण्हुनि खे दॻु ॾियणु आयो, पंहिंजे दौर में माण्हुनि खे, ऐं सभई पैगंबर जेके हुआ उन्हनि पंहिंजे दौर में माण्हुनि खे हिकिड़ी इस्लाही तहरीकूं हलायूं। हा, पोइ उन्हनि जा बाद में माण्हू उन्हनि जे नाले में इंतिहा पसंदी कयो। ऐं इंतिहा पसंदी छा आहे? इंतिहा पसंदी आहे शयुनि खे ॻंढि ॿधी जामिद करे बीहारण जो नालो, या तारीख़ में वापसि वञण जो नालो, रिवाइवलिज़म।
बाबा तव्हां 7वीं सदी में नथा मोटी सघो, मुस्लमाननि खे सम्झणो पवंदो। 21 में ई रहंदव, 22 में रहंदव, 20 में रहंदव ऐं पोइ उन तालीम खे खणी ईंदव। क्रिश्चियंस नथा मोटी सघनि 2000 साल पोइते, जूस नथा मोटी सघनि 32 साल पहिरीं। इंतिहा पसंदी तॾहिं आहे जॾहिं तव्हां चओ था शयूं बीजी वञनि ऐं शयुनि में वापसि मोटी वञे। साम्राज्य जी ॻाल्हि थी ऐं त उहा बि ॻाल्हि इहा ई आहे। मूं तव्हांखे सवेल चयो त इंतिहा पसंदी हूंदी ई नाजाइज़ मफ़ाद वारे खे आहे। इंतिहा पसंदी पैदावार ई नाजाइज़ मफ़ादनि वारनि जी क़ुवतुनि जी आहे। जिन जो बि नाजाइज़ मफ़ाद आहे उन्हनि जो इहो, कंहिं बि जाइज़ मफ़ाद वारे खे ज़रूरत न आहे इंतिहा पसंदी। पोइ उन में साम्राज्य बि शामिल आहिनि, हुक्मरान तबिका शामिल आहिनि, रियासतूं शामिल आहिनि, हे जेको बि पावर स्ट्रक्चर आहे इहो सभु शामिल आहे हुनमें। मां चां थो भक्ति ते बाद में इहो उकलायां। ऐं तव्हां चओ त ईंदड़ वक़्तु छा सूरत-हाल सिंध जो मंज़रनामो। ॾिसो सिंध बि ज़ाहिर आहे दुनिया जो हिसो आहे। जॾहिं हिंदुस्तान जो समाज 1885 में कांग्रेस ठही आहे ऐं हींअर पाण टाइम माना तक़रीबन 150 साल, तक़रीबन माना 1500 साल एक ऐं ही माना 136 साल, 136 साल गुज़रण खां पोइ मोदी वेठो आहे न। त इन करे सिंध जो समाज बि ईअं वेस्टर्न सोसाइटीज़ आहिनि। त असां वटि ज़ाहिर आहे त घणा चैलेंजिस आहिनि, उन में इंतिहा पसंदी बि आहे, पैदा बि कई वई आहे, वधी बि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु हुअणु खपे त हीउ जेको उबूरी दौरु आहे इहो उन जो फिनोमिना आहे, मुस्तक़बिल नाहे इन्हनि जहालतुनि जो। माण्हू खे पंहिंजी रोज़गार खपे, तालीम खपे, रियल लाइफ खपे, सही तालीम खपे, अमुन खपे, पीस खपे, बहितर ज़िंदगी खपे, ख़ुशी खपे, इहो ई खपे न माण्हू खे। त माण्हू वक़्ती तरह भला ट्रंप जे पोयां लॻा न, अमरीका जी ट्रंप जहिड़ी चिॿ जे पोयां बि लॻा न, ॾिठूं त हे ख़तरनाक आहे। हलो ईअं समाज तजुर्बा कनि था। त असांजो समाज में बि वक़्ती तरह मसइला आहिनि, बहरान आहिनि तमामु घणा। इन करे पर मां सम्झां थो त मजमूई तौर ते सिंध जो समाज प्रोग्रेस कंदड़ समाज आहे। मुंहिंजो लेंस पेसिमिस्टिक न आहे। हिकिड़ो साइंटिफिक टर्म आहे, इस्तेमालु थींदो आहे प्रोबेबिलिटी, माना साइंस ऑफ मैक्सिमम चांसिस एंड साइंस ऑफ मिनिमम चांसिस, पॉसिबिलिटी ऑफ चांसिस, इनखे चइबो आहे प्रोबेबिलिटी चइबो आहे। त प्रोबेबिलिटी में ॾिसबो इहो आहे त चांसिस मैक्सिमम कहिड़ी शइ जा आहिनि। चांसिस ॿई आहिनि। सिंध जे समाज में ज़वाल जा चांसिस बि आहिनि, रुझान आहिनि, ऐं चांसिस प्रोग्रेसिव बि आहिनि। प्रोग्रेस माना वधण वारा। मां हिकिड़े स्टूडेंट ऑफ सोसाइटी तौरु सम्झां थो त सिंध जो समाज समूरनि कमज़ोरियुनि जे बावजूदि प्रोग्रेस जे फेज़ में आहे। इहो ईंदड़ ॾहाकनि में तव्हांखे अञा कंहिं तसवर कयो अॼु खां 30 साल पहिरीं त एतिरियूं छोकिरियूं तालीम में ईंदियूं, नथा बीहारे सघो। कंहिं सोचियो त एतिरियूं छोकिरियूं जॉब्स में ईंदियूं, कंहिं सोचियो त छोकिरियूं ईअं घरनि मां निकिरी सघंदियूं, पर अॼु कोई इशू न आहे। ऐं ईअं केतिरा अॻे माण्हू चवंदा हुआ सिंधी घर जा माना ॿाहिरि निकिरनि कोन था, अॼुकल्ह हर जाइ ते हाणे त अहिड़ा नता आहिनि जो वापसि वञनि कोन था। त इहे जीअं कल्ह ॻाल्हि कईसूं, अॼु मां ॾिसंदो आहियां छोकिरा थर पार्कर जा, उन ॾींहुं हे जेके सिंधी छोकिरा कनि था PhD ऐं MPhil पोस्ट डॉक यूरोप में, उन्हनि जो हिकिड़ो फोरम ठहियलु आहे। उन्हनि 2-3 महीना अॻु में हिकिड़ो कल्चरल डे बुलायो ऑनलाइन, उन्हनि मूंखे बि इनवाइट कयो स्पीकर तौरु। उन में मूंखे लिस्ट मोकिली, उन्हनि तक़रीबन 56 ॼणा उते पढ़नि था। मां ॻणिया उन मां तक़रीबन 18-19 इहे छोकिरा थर जे इन्हनि ज़ातियुनि जा। मज़ा ॻाल्हि त न आहे। ऐं तव्हां इहा रफ़्तार ॾिसिजो त कहिड़ो फ़र्क़ु थो पए। त इहा वॾी तब्दीली आहे न, इहा सॼो ढांचो तब्दील करे छॾींदी। हे भील कोली मेंगवाड़नि खे तव्हां ईअं सम्झो लताड़े छॾियो आहे तारीख़ में। बागड़ी आहे, इहे ज़ातियूं आहिनि, ओड आहिनि, इहे तव्हां हाणे जीअं तव्हां रिवायत शुरू थी आहे, तव्हां 3 ॾहाका अञा छॾियो उन्हनि खे 4, तव्हांखे ॾिसंदो तव्हां वॾो फ़र्क़ु अची वेंदो। त
ईअं न आहे त रुगो ख़राबु थी रहियो आहे, ख़राबु बि थी रहियो आहे, फिटी बि रहियो आहे, पर घणो कुझु ठही बि रहियो आहे ऐं बहितर बि थी रहियो आहे। हिते असां वटि पिटको घणो आहे, त इन करे जिते पिटके जी ज़रूरत हुजे उहो हिकिड़ो लतीफ़ो आहे। हाणे पूरो था कयूं त असां वारो कमु आहे उहो, ॿ वेठा हवाली बस में, सो ॿ हवाली त माना त ख़बर हवाली उन्हनि ॿ बस में वेठा हवाली, त हाणे हवाली जो कमु ई हवाल कढणु आहे। पोयां हिकिड़ो दरवेश सिंधी सादो सुधो असां तव्हां पारो वेठो हुजे, सो हाणे हिकिड़ो हवाली ॿिए खे बि हवाल कढे, चई हा ॻाल्हि ॿुधो यार, को ज़मानो हो रमज़ान ऐं मुहर्रम महीना पाण में गॾिजी विया, काॾे रमज़ान काॾे मुहर्रम, हवाली खे त छा कंदो, हवाली खे त मिड़ी हवाल खपे। तो चई रमज़ान, त हू पोयों जेको वेठो हो न उन सोचे सोचे वॾी दाह कई, चई वञ पोइ छा थींदो, त हुन ॿिए हवाली चयो थींदो वरी छा हो, ॾींहं रोज़ो राति जो पिटको। असां वारो कमु आहे उहो, सॼो ॾींहुं रोज़ो राति जो पिटको। बाबा कुझु बहितर बि थी रहियो आहे, उनखे बि ॾिसो, उनखे वधायो, ऐं उनखे वधीक जेको ग़लति थी रहियो आहे उहो त हुई ग़लति आहे, उन कंडेम कयूं था, त इन खे थोरो पंहिंजे लेंस खे थोरो बहितर करणु खपे। ऐं गांधी नेहरू जी ॻाल्हि कई, हाणे टाइम खपे वॾो, पर गांधी नेहरू ॿ मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि कतई, माना गांधी ॿी शइ आहे बिल्कुलु, नेहरू ॿी शइ आहे, कुझु शइ कॉमन अथनि। गांधी बाय डिज़ाइन इहे हो, चइबो आहे डिफॉल्ट बाय डिज़ाइन, त गांधी जेको आहे उहो मज़हबी हो, पको मज़हबी हो, ब्राह्मण परस्त हो, लॻंदो नमूनो नमूनो सवा सादड़ो सादड़ो, आहे ब्राह्मण परस्त, आहे बोर्जवा तबिके जो नुमाइंदो, ऐं वॾो उस्तादु आहे। तव्हां पढ़ंदव किताब त लिखियो पियो आहे त जॾहिं राउंड टेबल कॉन्फ्रेंस जे ज़माने में हे वियो राउंड टेबल कान, त सिंध जो वफ़द जेको वियल हो उन में उन हिन खां टाइम घुरियो त असांखे तूं टाइम ॾे त तोसां कांग्रेस जी हिमायत खपे असांखे सिंध जी बम्बई खां जुदाई लाइ। इहो उन ज़माने में मेन केस हो हिकिड़ो राउंड टेबल कॉन्फ्रेंसिस में, इहो वॾो अहम हो। उन में हिते जयरामदास वारनि रिपोर्ट ॾिनी हुई, ॿियनि ॾिनी, ऐं अंग्रेज़ बि उन ख़िलाफ़ु थियो बीठो। हाणे ॿुधो, हिन खां टाइम वरितऊं त जो वफ़द सिंध जो हेॾो सारो, उहो जॾहिं हिनखे हे छा कंदो, चरखो कतींदो हो, जेका कपिड़ो आहे या हेतिरी पंहिंजी पेती हूंदी हुअसि, उहो हर जाइ ते इहो नमूनो कंदो हो चरखो। हाणे उहो हुननि सिंध जी बम्बई खां जुदाई जे लाइ हिन सां ॻाल्हाइण आया आहिनि, कांग्रेस जो अॻुवान हेॾो, उहो हिन सां मीटिंग लाइ आयो, त हे सभु वेठा आहिनि उन इंतज़ार में, अचे पट ते वेही रहियो, पेती खणी आयो काठ जी लंडन में, उहा पेती खोलियईं, हे वेठा ॻाल्हाइनि पिया, हे पिया केस पेश कनि त सिंध खे अलॻि थियणु खपे, हीअं थियणु खपे। उहा पेती खोलियईं, पेती खोले पंहिंजो इहो जेको अॾाणो हुअसि उहो सेट कयईं, उहो शुरू थियो कमु सां, जीअं हाणे ॻाल्हायो। मतिलबु त एॾी सादगीअ सां हुननि जी खे जे ॻाल्हि खे आख़िर में हुननि घणेई मथो हयो, हुनखे चयईं त ॻाल्हि इहा आहे त इन जी मां सलाह कंदुसि पार्टी वारनि सां। त गांधी में, ऐं गांधी ख़ूबियूं हुयूं, ईअं न ख़ूबियूं न हुयूं, गांधी ख़ूबियूं हुयूं। गांधी नॉन वायलेंट हो, गांधी हे सभु ॿिया गॾायो त हिंदुस्तान जे माण्हुनि खे कोई मोबिलाइज़ न पियो करे सघे, एॾे स्केल ते को गांधी करे वियो, कंहिंजो सही ॻाल्हि न आहे, न जना, न नेहरू, न एक्स, न वाए, हे सभु कैम्ब्रिज जा पढ़ियल, कंहिं हे बि कैम्ब्रिज जो पढ़ियल हो, हे बि उतां पढ़ी आयो, पर इहो उन ख़ूबी नॉन वायलेंट हो। ऐं हिंदुस्तान जी आज़ादी जी तहरीक में हुनजे रोल खे डिनाए करणु मुमकिन न आहे, इहा बि ॻाल्हि वॾी आहे। माना गांधी ते तव्हां 100 तनक़ीदूं करे, केतिरो बि मज़हबी तंग नज़री हुअसि, नालो महा आत्मा, अहिड़ी ॻाल्हि ॿुधी हराम पाई था का, माना अज़ीम रूह, इन ॻाल्हि ते मसइलो थियो, जिना जा कपिड़ा फाड़ियाऊं मीटिंग में, जिना चैलेंज चयो मां न वञींदो आहियां रूहनि खे, वाट्स इहो छा आहे महात्मा मिस्टर गांधी, चए थो उन चिड़ी पियसि, इहो सभु आहे। पर इन जे बावजूदि गांधी खे तव्हां क्रेडिट कीअं न ॾींदव त उन माण्हू आख़िर में मुस्लमाननि जे लाइ ई पंहिंजो सिर ॾिनो, जो हिकिड़े हिंदू इंतिहा पसंदि गोली हणी मारियुसि त तूं छो थो मुस्लमाननि जी ॻाल्हि करीं। त माना इहे सभु उन जा पासा आहिनि।
तंग नज़री वारा पासा बि आहिनि ऐं हुन जा वॾा पासा बि आहिनि। नेहरू जी इल्मियत एॾी कमाल जी आहे जो माण्हू हैरान थो थी वञे। ऐं नेहरू जो सियासी किरदारु सफ़ा मस्बत न आहे, मनफ़ी आहे घणे भाङे। हे विरहाङे जो ज़िम्मेदार नेहरू आहे बेसिकली, वन ऑफ दी, ॿिया बि आहिनि पर हे बि मेन आहे। ऐं उहो सोशलिस्ट लाहींदो पाण खे, सही ॻाल्हि आहे। तव्हांखे ख़बर आहे नेहरू जे किताब जो मुहाग आइनस्टाइन लिखियो आहे, उहो हुनजो फैन हो, आइनस्टाइन जो फैन हो हिनजो, नेहरू जो। हिन जा किताब माण्हू, ऐं किताब लिखियल जेल में अथसि। पर नेहरू ऐं पटेल जो रोल मनफ़ी बि हो हिन सॼे हिंदुस्तानी मामलनि में। इहो लंच खां पोइ कंदासूं। त मतिलबु चवण जो मतिलबु इहो आहे त माण्हुनि खे रुॻो ब्लैक एंड वाइट में न ॾिसो त तव्हांखे हुन में डेविल खपे या तव्हांखे हुन में एंजल खपे। देवर ह्यूमन्स। ऐं तव्हांजी असांजी कंहिंसां माइटी बि कोन्हे, ऐं हुजे त बि ख़ैर जी ॻाल्हि आहे। जेको सही आहे उहो सही मञिबो, जो ग़लति आहे ग़लति मञिबो। इहा ई ॻाल्हि जिना ते लागू आहे, इहा ई ॻाल्हि देवबंदियुनि ते लागू आहे, इहा ई ॻाल्हि अबुल कलाम ते। इहो साॻियो अबुल कलाम आज़ादु आहे, जंहिंजो मां वॾो फैन बि आहियां हिकिड़े लिहाज़ खां, उनजो मां सख़्तु तनक़ीद जो कंदो आहियां। अबुल कलाम आज़ादु हो जंहिं हिंदुस्तान खे दारुल हरब करार ॾिनो हो ख़िलाफ़त तहरीक में। दारुल हरब, मुस्लमान वटि तस्वर टे आहिनि, दारुल ईमान, दारुल अमान ऐं दारुल हरब। इहे टे तस्वर आहिनि। दारुल हरब माना जंहिं मुल्क सां तव्हांजी जंग हुजे या छॾे ॾिनो काके। दारुल ईमान माना मुल्क तव्हांजो न आहे पर तव्हां पनाह में आहियो। दारुल ईमान माना मुस्लमाननि जी पंहिंजी रियासत हूंदी। त इहो अबुल कलाम हो जंहिं, जीअं तव्हां ॻाल्हि कई शाह वलीउल्लाह जी, शाह वलीउल्लाह जूं बहितरीनु ॻाल्हियूं बि आहिनि। उनजी कमज़ोर ॻाल्हि आहे त शाह वलीउल्लाह अहमद शाह अब्दाली खे ख़त लिखियो त अचे हमिलो कर हिंदुस्तान ते। हिंदुस्तान ते अहमद शाह अब्दाली हमिलो कयो शाह वलीउल्लाह जे ख़त ते। मोला माण्हू आहिनि, उन बहितरीनु ॻाल्हियूं बि आहिनि, उनजा कमज़ोर पासा बि आहिनि। त चवण जो मतिलबु इहो आहे त हिस्ट्री खे ऐं इन्हनि हिस्ट्री जे वॾनि माण्हुनि खे, हा जेको सफ़ा ब्लैक एंड वाइट में बेईमान आहे, ईविल आहे, उहो त ईविल आहे। हिटलर मां त कोन ॻोल्हियूं चङायूं, या मुसोलिनी मां ॻोल्हियूं। मुसोलिनी सोशलिस्ट हो, मुसोलिनी सोशलिस्ट, सोशल डेमोक्रेट पार्टी जो अॻुवाणो वॾो, उहो इटली जो सोशलिस्ट हो। प्रकारईअस फाशिस्ट हो। त जेको ॾिठो वाइठे, हाणे ज़ियाउल हक़ मां त कोन ॻोल्हियूं पियूं चङायूं, मुशरफ मां, अयूब ख़ान मां, यार इन्हनि में चङायूं कहिड़ियूं न। पर ॿिया जेके माण्हू थियनि था जिन जा ॿई पासा आहिनि, त उन्हनि खे ब्लैक एंड वाइट में ॾिसणु न खपे। उन्हनि खे तारीख़ जे तारीख़ी शऊर सां ॾिसणु खपे। त गांधी ऐं नेहरू बि ईअं आहिनि। सो गांधी सां न नफ़रत कयो ऐं नेहरू सां न उन्हनि सां एॾी उनजी तक़लीद कयो। जेको दोस्त आहे उहो खणो जेको। सो तव्हां चओ त कम्यूनिस्ट रिजीम्स में, हुकूमतुनि में इंतिहा पसंदी जो टुको लॻल कंहिंखे बि न आहे। इंतिहा पसंदी जी वैक्सीन कोन्हे। इन करे कम्यूनिस्ट हुकूमतुनि में बि इंतिहा पसंदी ईंदी रही आहे ऐं अची सघे थी, ऐं उनजे ख़िलाफ़ु माण्हुनि ज़ाहिर आहे मज़ाहमत बि कई आहे। इहे रुझान आहिनि जेके किथे वठी सघनि था। रिजिडिटी जेका आहे, अदब सां छेड़छाड़ जेके कनि था उन करणु ॾियो, असां वरी पंहिंजो कमु कंदासीं। माना उन्हनि खे दुरुस्त कबो, चैलेंज कबो, इहो आहे। बाक़ी कंहिं ॿिए जो त हक़ु कोन मारिबो त तूं ॻाल्हि न कर पंहिंजी, हुनजी मर्ज़ी आहे जेको माण्हू लिखनि था। पाकिस्तान जो कानून जी ॻाल्हि कई तव्हां, छो हुअणु खपे पर्सनल लॉ? इन करे हुअणु खपे त पोइ स्टेट बाक़ी कहिड़े मर्ज़ी दबाए। हिकिड़ो शहरी पंहिंजे ज़ाती मामलनि में किथे रुजू करे, ख़ानदान नथो ॾिस, मुड़ुसु नथो ॾिस, ॾेर नथो ॾिस, सहुरो नथो ॾिस, प्रॉब्लम आहिनि। सेपरेशन थी करणु चाहे को माण्हू मर्द करणु चाहे या माई करणु चाहे, त आख़िर का हुन वटि ॿी अथॉरिटी न आहे। त स्टेट जो मतिलबु इहो हूंदो आहे न, स्टेट हुअणु खपे न जिते रुजू करे। इन करे तो टैक्स ॾिए थी स्टेट खे। त स्टेट वटि पर्सनल लॉ इन करे हुअणु खपे त स्टेट जो जवाज़ ई इहो आहे त माण्हुनि जे कमु अचे ऐं माण्हू उनखे अप्रोच करे सघनि उन सिचुएशन में। इस्लामाइज़ेशन पाकिस्तान में, हाणे इन जी हिस्ट्री त पुराणी आहे। इहा हिस्ट्री त सम्झो त शबीर अहमद उस्मानी आर्किटेक्ट आहे हुनजो।
मौलाना शबीर अहमद उस्मानी हे उनजो आर्किटेक्ट आहे ओवरऑल। मौदूदी जो पेर बाद में खुपियो, पहिरीं न खुपियो हुनजो पेर, छो त अयूब ख़ान सां मौदूदी जी कोन लॻंदी। ऐं मौदूदीअ अयूब जे भेट में वोट कयो, जनाब फातिमा जना कयो। हू मसइलो बि हो त हो उर्दू स्पीकिंग हो, पश्तून हो, इहो मसइलो बि हो, घणा मसइला। पर इंतिहा पसंदी शुरू खां शुरू थी वई। पर जेका हीअ उरूज ते वई उहा ज़ाउलक ज़माने में प्रॉक्सी वॉर में अमेरिका ऐं पाकिस्तान जी रियासत गॾाए हिननि खे पैदा कयो, हिननि खे प्लांट कयो, हिननि खे बाक़ाइदा हिकिड़ो पैदा कयो। इन करे हीअ सॼी जेका इंतिहा पसंदी जी जेका भयानक शिकिल आहे, इहा समाज पैदा कोन कई आहे, इहा इंपीरियलिस्ट फोर्सिस ऐं पाकिस्तान जी स्टेट गॾिजी पैदा कई आहे। ऐं लोड़े माण्हू थो, पाण बि लोड़नि था, पर बहरहाल माण्हू लोड़े थो। हिकिड़ो सुवाल हो त पाकिस्तान में 97% मुस्लमान आहिनि, पोइ तव्हांखे छा माना पोइ छो हुजे सेक्युलरिज़म? इनखे मां उबतो थो कयां, जे 97 त कोन्हनि पाकिस्तान में, मतिलबु ऑलमोस्ट सम्झो त पाकिस्तान में कोई 7-8% ॿी आबादी आहे। भला जेकॾहिं 90% बि खणूं या 95% भला, त पोइ 95% खे कहिड़ी इनसिक्योरिटी आहे मज़हब जी? त तव्हां त अॻे ई 95% आहियो। माना इनसिक्योरिटी तव्हांखे कहिड़ी आहे जॾहिं तव्हां 90% खां मथे आहियो? तव्हांखे त को ख़तरो कोन्हे न सेक्युलरिज़म मां। मसइलो इहो आहे त हुननि जो बचाव थींदो जेके ॿिया मज़हबनि वारा आहिनि, हिंदू क्रिश्चन, ॿियनि सां तफ़रीक़ न थींदी। हिकिड़ी सेक्युलर स्टेट आहे जिते 90% खां वधीक मुस्लमान आहे, उन्हनि खे कहिड़ो ख़तरो? अच्छा ॿी ॻाल्हि ॿुधायां, मां पढ़ाईंदो आहियां पार्लियामेंटेरियंस खे इस्लामाबाद में, उते हर पार्टी जा माण्हू हूंदा आहिनि, त ॾाढो दिलचस्प तजुर्बो हूंदो आहे। पार्लियामेंटेरियन हूंदा आहिनि, सेनेटर्स, इहे सभु माण्हू उते असर बसंदा आहिनि, सॼी क्यों होना चाहिए। ऐं सची ॻाल्हि अथव त हीअ तव्हां, मां त उन्हनि खे मुंहिंजो तक़रीबन सम्झो त कोई 19 साल आहे पढ़ाईंदे पार्लियामेंटेरियंस खे। ही ऑडियंस हुननि खां घणो बहितर आहे क्वालिटी में, सची ॻाल्हि अथव। हे 3 ॾींहं जेको मां तव्हां सां वेठो आहियां, मुंहिंजो त रोज़ जो कमु आहे न हुनखे पढ़ाइणु। हीअ जेको तव्हांजी जेका क्वालिटी आहे सुवालनि जी, सम्झ जी, शऊर जी, उहा हुननि खां 100 भेरा बहितर आहे। अहिड़ो ऑडियंस उते न हूंदो आहे, थोरा हूंदा आहिनि, थोरा सुठा हूंदा आहिनि। घणा ई माण्हू चवंदो आहे त हेड बि जे असेंबली में, त पोइ बाक़ी छा बचो, अहिड़ा ई हूंदा आहिनि। त इहो सुवाल कंदा आहिनि। पोइ मां हिकिड़े भेरे खे चयो, त मां हुनखे चयो त ॻाल्हि ॿुधो, त हुन चयो सर वज़ीर आज़म जो है वो, मां चयो भला जेकॾहिं कोई हिंदू वज़ीर आज़म थींदो या ईसाई थींदो या सदर थींदो त 90% खां वोट वठी ईंदो न उहो, डायरेक्ट त कोन थींदो। माना जेकॾहिं तव्हांजे आइन में प्रोविजन हूंदो त बाबा सभु थी सघनि था, त हिकिड़े हिंदूअ खे बि तव्हांजे 90% खां वधीक आबादी खां उतां वठो न। पोइ जंहिं हिंदू ऐं ईसाईअ खे तव्हांजी 95% आबादी चए थी सही माण्हू आहे, पोइ त बि तव्हांखे उन एतबार न आहे। हिकिड़े माण्हूअ खे तव्हांजी 95% मुस्लिम पॉपुलेशन वोट थी करे, उहो हिंदू या क्रिश्चन आहे, पोइ त बि तव्हांखे उन एतबार न आहे। त इहो 97 वारो फार्मूलो त पाण हुनजे ॻिची में थो पए त 97 खे कहिड़ो ख़तरो आहे सेक्युलरिज़म मां। मसइलो आहे त ॿियनि सां तफ़रीक़ जो न थींदो मामिलो। मौसीक़ी आराम आहे या बड़ी ॻाल्हि आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। जेके बि मुस्तनद स्कॉलर आहिनि उहे चवनि था अहिड़ी ॻाल्हि ई कोन आहे। सो मूंखे हिन सां एॾी दिलचस्पी बि न आहे जो मां हुनखे जांच कयां, पर एतिरो काफ़ी आहे मुंहिंजे लाइ त जेके हुनजा मुस्तनद चवनि था माण्हू, आई ट्रस्ट देम, त उहा न आहे। हालांकि मां मज़हब में ग़ैर मज़हबी हूंदे तमामु दिलचस्पी वठंदो रहियो आहियां ऐं मज़हबनि खे मां तमामु डीपली पढ़ंदो आहियां ऐं तव्हांखे पढ़णु खपे। हे उहो ई कमु आहे चर्चिल वारी ॻाल्हि त मज़हब एॾा हसास मौज़ू आहिनि जो उन्हनि खे मज़हबी माण्हुनि जे हवाले नथो करे सघिजे। मज़हबनि खे तव्हां मज़हबी ठेकेदारनि जे हवाले नथा करे सघो। इहो एतिरो सेंसिटिव मैटर आहे। ऐं पलीअ साहिबु त एॾी कमाल जी ॻाल्हि कंदो हो ऐं मूंखे दिलचस्पी बि तॾहिं पैदा थी मज़हबनि में एतिरो डीप वञण जी। मां कंहिं ज़माने में मज़हबनि खे पढ़ण जी माना बेज़ारी हूंदी। पलीअ साहिबु मूंखे जी ॻाल्हि ॾाढी वणंदी मूंखे। हुन चवंदो त हिकिड़े सही तरक़ी पसंद माण्हुनि जो कमु आहे त उनजी मज़हबनि जे बारे में ॼाण मज़हबी माण्हू खां 100 भेरा मथे हुअणु खपे।
तरक़ी पसंदि माण्हू जो कमु आहे त उनजी मज़हब जे बारे में ॼाण, हुन मज़हबी माण्हू आलिम खां या सोकाड़ुनि खां उनखां 100 भेरा। तॾहिं ऐं तव्हां ॾिठो क्लिप हलनि पियूं जेके पली साहब वारियूं ऐं जेके सिंध टीवी वारियूं, आहे कंहिंजी मजाल हुन सां ॻाल्हाइण जी। इहा अबरो सबरो हिकिड़ो कुराड़ो माण्हू आहे, उनजी बाक़ी ताक़त कोन्हे को, हुनजो हुनजी इल्म जी ताक़त आहे, या हुनजी इल्म जी जेका ताक़त आहे, करे जी ताक़त आहे, जेका हुनखे साहु को पिया हुन ॿियो हूअ कहिड़ी भला आहे, वरी भला हो हिन जे साम्हूं हुनजी पोइ बंदा। उहो लिखियो आहे तारिक अशरफ लिखियो आहे किताब जेल ऐं 22 महीना में, त पलीअ साहिबु जेल में हूंदो, असां जेल में हूंदा हुआसीं, तो चई त हे जेको तकबीर वारो मौलवी सलाहुद्दीन, तव्हां न ॾिठो हूंदो, तव्हांजी जनरेशन असां ॾिठो, वॾो मशहूरु हिकिड़ो जमायत जे ख़्याल जो तकबीर रिसालो जसारत अख़बार, हे जेको हाणे उमत अख़बार जो एडिटर आहे उनजो उहो सहुरो, हुन तारिक अशरफ लिखियो आहे जेल में उहो बसि न गॾु हूंदो, चई असांखे रोज़ दाॿारींदो, असांखे त इस्लाम पढ़ियल कोन हूंदो, उहो त वॾो आलिम हो। चई असां हिकिड़े ॿरी चयोसींसि ॻाल्हि ॿुध, तूं जे पलीअ साहिब सां मुंहुं ॾेई वई न, पोइ असां तोखे मञींदासीं, असांखे तूं झलिया पिया तो में, असांखे त पढ़ियल ई कोन्हे। चई हुनजो ठीकु आहे, चई असां हुन लिखियो आहे पलीअ साहिब वरी वठी वियासीं मौलवी सलाहुद्दीन तकबीर वारे खे, पलीअ साहिब सां कचहरी थी, ऐं पलीअ साहिबु तव्हांखे ख़बर आहे त मज़हब ते अथॉरिटी हो, कम्यूनिस्ट हो पर अथॉरिटी हो मज़हब ते। ऐं चई त जॾहिं कचहरी पूरी थी त हुन मौलवी सलाहुद्दीन चयो त जेकॾहिं रुॻो हे ज़बान सां चवे त मां मुस्लमान आहियां, त हे आलम इस्लाम जो वॾे में वॾो आलिम दीन आहे। प्रॉब्लम इहो आहे कोन, तो मसइलो इहो आहे त जॾहिं पलीअ साहिबु असांखे इहो कंदो हो, मोटिवेट कंदो हो त बाबा मज़हब 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 तव्हांजो सब्जेक्ट हुअणु खपे, हुन खां खसियो मैदान इहो, हुनजी कुल ताक़त रहियो आहे, उन खसियो न कयो, ऐं इहो ई सबबु हो मां त पलीअ साहिब खे पूरे मुल्क में सां गॾु हूंदो हुउसि, मजाल न हूंदी कंहिंजी, वॾे खां वॾे पाकिस्तान जे मुफ़्ती आलम हिन जे साम्हूं रुलींदो, हिनखे अरबी अचे, हिनखे फारसी अचे, हिनखे क़ुर शरीफ़ यादि तमामु घणो, मज़हब जो वॾो, त इहा जेका, ऐं इहो तव्हांखे थियणो पवंदो, जे तव्हां हे समाज जो हिननि जे हवाले करे छॾियो, ऐं तव्हांजी को जज़्बो न विढ़ंदो, रुॻो तव्हांजो इल्मु विढ़ंदो हुननि सां, बेसिकली रुॻो जज़्बो हूंदो त छड़ ते छा कंदो, जज़्बो घणेई हुजे काशे न, त इन करे तव्हांखे हिन समाज में पंहिंजी मालिकी करण लाइ तव्हां सॼे हिन जेको वेठा आहियो, ऐं एतिरा ई काफ़ी आहियो, हे ई तव्हां जेकॾहिं जुजू बलाड़ा हिन समाज में छॾे ॾिजनि त तव्हां ई हिन कचो खाईंदो हिननि खे, हे तव्हां ई काफ़ी आहियो, जेके वेठा आहियो न, इहे ई काफ़ी आहियो हिन सॼे हिननि माण्हुनि लाइ, हे तमामु घणा माण्हू आहिनि इहे, पर सुवालु इहो आहे त उहो थियणो पवंदो, माना चंद माण्हू पैदा थिया पर उन्हनि केॾो कमु कयो। पलीअ साहिबु हिकिड़ो फ़र्दु आहे, पर उन पंहिंजे ज़माने में 50 मोर्चनि ते उहो बीठो, त इहो हुनजो इल्म जी ताक़त ई, अहिड़ा ॿिया माण्हू हुआ। साईं जेम्स सैद अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखी वियो आहे किताबनि में, जो मां हैरान था, मुंहिंजे ख़्याल में मां जॾहिं हींअर साईं जी किताब पे लिखियो त यकीन कयो मां सोचां पियो त लॻे थो मुला पढ़नि कोन था हिनखे, पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखी वियो आहे जेके हिन ज़माने में लिखी सघनि नथियूं, माना हिन ज़माने में लिखिजी न, उहो लिखी वियो आहे, हुन परवाही कान्हे। हाणे उहो मां सोचां इहो पियो पढ़ंदे त हे लॻे थो त हे मुलो साईं कोन थो पढ़े, हा न, पर चवां थो त अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके अॼोके दौर में ॾुखियूं आहिनि तमामु करणु, मज़हबनि जे बारे में हुन करे ॾियूं, जीअं ॾिठो आहे मूं में सिंधू असांजा इन ॿिनि किताब ख़ासि तौर ते अहिड़ा अहिड़ा किसा मां चई न सघां त ज़मानो, त मतिलबु माण्हू जो जेको इल्मु आहे उहा माण्हू खे, तव्हांजो इहो ज़िमो आहे, ऐं मख़सूस नौकरियूं हुननि लाइ छो आहिनि, तव्हांजे सुवाल में ई जवाबु रखियलु आहे, इहो ईअं थींदो जॾहिं तव्हां मज़हबी तफ़रीक़ कंदव त तव्हां ईअं कंदव त बाबा हे मख़सूस नौकरियूं फलाणनि जे लाइ आहिनि। निसाब में तफ़रीक़ आहे, तव्हां ॻाल्हि कई, मां ॻाल्हि करे चुको आहियां, निसाब हिन निज़ाम जो नुमाइंदो आहे न, हे निसाब जेको आहे उहो हिन ज़हरीले पारूथे धप करे वियल निज़ाम जो नुमाइंदो आहे, पोइ ज़ाहिर आहे उन में कहिड़ियूं हुगा हूंदा,
हे सॼो जेको कोढ़ियल निज़ाम आहे उन जो नुमाइंदो आहे इहो निसाब। इन करे तव्हां खे इन निसाब जो मुहताज न हुअणु खपे। हीअ सॼी दुनिया जो इल्मु तव्हांजो निसाब आहे, तव्हां उन खे रुजू कयो। छॾियो। इन करे ऐं सिंध जा सभु वॾा पढ़ियल माण्हू इदारनि मां पंहिंजे प्रोड्यूस कोन थिया आहिनि, घणे भाङे कोन थिया। उहो इन इल्म मां आया आहिनि। त इन करे ऐं हाणे आख़िरी ॻाल्हि पोइ बसि लंच था कयूं। भक्ति तहरीक खे मां आख़िरि में रखियो। तव्हां पुछो भक्ति तहरीक। ॾिसो भक्ति तहरीक हीअं आहे त हिंदुस्तान जे अंदरि इहो ज़मानो आहे 15वीं सदी 16वीं सदी, मेनली इहो ज़मानो आहे। हाणे उन ज़माने में हिकिड़ो त ज़ाहिर आहे मज़हबी इंतिहा पसंदी शिकिलियूं हुयूं ॿिन्ही पासे। ॿियो हिंदुस्तान जे अंदरि जेके मूं तव्हांखे ॻाल्हि कई त मुस्लमाननि वटि सूफ़ी हुआ त हिंदुनि वटि संत हुआ, पंहिंजा हुया हिकिड़े क़िस्म जा माण्हू हुया, हिकिड़े हो वेदांती हुआ, हे सूफ़ी हुआ। ॻाल्हि मिड़ी उन में थोरो फ़र्क़ु आहे, साॻी हुई। पोइ उन में हिकिड़ी तहरीक पैदा थी जंहिंखे चइबो आहे भक्ति तहरीक। उहा भक्ति तहरीक जा जेके बानी आहिनि उहो कबीर आहे, बाबा गुरु नानक आहे, मेन सूरदास आहे ऐं मीराबाई तसलसल आहे उनजो। पर जेकॾहिं मूंखां पुछंदव त जेके मेन बानी आहिनि उनजा उहे ॿ आहिनि, उहे मुफ़क्किर तुर, उहे कबीर ऐं बाबा नानक आहिनि। ऐं ॿिन्ही जो दिलचस्प प्रोफाइल आहे। कबीर हिंदू घर में ॼाओ फैमिली में, पालियुसि मुस्लमान फैमिली। त हाणे मूंखे ॿुधायो त हिकिड़ो ॿारु जेको हिंदू हुजे या माना हिंदू घर जो ॿारु हुजे ऐं पलियो मुस्लमान घर में हुजे, उहो नफ़रत कीअं थो करे सघे मुस्लमान सां? जंहिंखे हिकिड़ी मुस्लमान माउ पालियो आहे, जेको मुस्लमान घर में पलियो आहे, त कबीर जी इहा तरबियत सम्झो त ईअं थी आहे। ऐं बाबा नानक जो किसो बि दिलचस्प आहे। बाबा नानक खत्री हो, पर उनजी जेका दाई, तॾहिं त डॉक्टर कोन हूंदा हुआ, उहा मुस्लमान हुई ऐं जंहिं वरी पालियुसि उहा साॻी दाई उहा मुस्लमान हुई। ऐं बाबा नानक जंहिं उस्तादनि वटि पढ़ियो, जेके 3 उस्ताद हुअसि मेन, उन मां 2 मुस्लमान हुआ। त हाणे तव्हां सोचियो ज़हन साज़ी शऊर साज़ी में, हाणे हिंदू त हो पाण हूअं ई हुयो, उहो त हुनजी ख़बरूं हुन अॻे ई हुयसि। ऐं जेको वॾे में वॾो शागिर्दु हुअसि, जेको सॼी उमिरि गॾु रहियुसि, जेको इन शाइरी लिखंदो हो, लतीफ़ साईं सां तमर फ़कीर गॾु हूंदो, ऐं हुन सां मुस्लमान हो हिकिड़ो पंहिंजो ख़लीफ़ो शागिर्दु। उहो मंगणहार बि हो, उहो रागी बि हो, उहो शाइरी लिखंदो रही बाबा नानक जी। त इन करे ही जेके माण्हू हुआ इन्हनि भक्ति तहरीक शुरू कई, जंहिंजो मतिलबु हो त हुननि राग खे, शाइरीअ खे, बैतनि खे हिकिड़ी सोशल मूवमेंट करे वरितो, हिकिड़ी अहिड़ी सोशल मूवमेंट करे वरितो जंहिं ज़ात पात जे निज़ाम खे धकु हयो, हिंदू मुस्लमान जे फ़र्क़ु खे धकु हयो। इन्ही में कबीर शाइर आहे ऐं हो मुफ़क्किर आहे। शाइर त ॿई आहिनि, शाइर त ॿई आहिनि, पर बाबा नानक नसर में बि जाम इहे शयूं लिखियूं आहिनि। ऐं त बाबा नानक, तव्हां हैरान थींदव त बाबर जे ज़माने में आहे। बाबर आयो आहे हिंदुस्तान में त अखियुनि जे साम्हूं ॾिठो आहे नानक हुनखे। ऐं वाहिद सोर्स जेको आहे बाबर ते तनक़ीद जो, उहो बाबा नानक जो आहे। बाबा नानक जी तनक़ीद आहे बाबर ते। ऐं त उहो जेको सॼो जेको दौर हो, उन में हिननि हे ज़ाहिरा जेके तुर्क आहिनि, जेके बाबर, ही तुर्क त आहिनि, पर इहे तुर्क ऐं तातारनि जो मिक्स नसुल आहे। अमीर तैमूर जी औलाद बि आहिनि ऐं इहे सॼा बेसिकली। त इन करे जेका इंतिहा पसंदी या जेको पावर, हिननि माण्हुनि छा कयो, भक्ति तरीक़े जे ज़रिए हिंदुस्तान में इंसान दोस्ती, हिंदू मुस्लिम भाईचारो, मज़हबी रवादारी, ज़ात पात जो निज़ाम। ऐं बाबा नानक त वरी कमाल आहे, उहो तमामु एडवांस आहे, तमामु एडवांस आहे। उनखे हिक में सम्झो ई न वियो आहे हिते। बाबा नानक
मर्दनि ऐं मायुनि जे बराबरी जो क़ाइल हो, सख़्तु हुनजी तालीम में तमामु वॾी हिन ते ज़ोर आहे। इन करे हू काफ़ी एडवांस माण्हू आहे। ऐं त इहा भक्ति तहरीक जेका आहे उहा हिंदुस्तान में रही, ऐं भक्ति तहरीक जो ई असरु आहे अकबर ते बि। हे जेको अकबर में जेका रोशन ख़्याली आहे, ऐं अकबर में जेका हिंदू मुस्लमान जी विच में तालुक़ पैदा करण जी कोशिशि आहे, उन जो सबबु इहो आहे त ही भक्ति तहरीक जे खां मुतासिर हो अकबर। ऐं ख़ुदि लतीफ़ साईं ऐं असांजा वॾा शाइर जेके आहिनि उन्हनि ते बि भक्ति तहरीक वॾो असरु आहे, वॾो असरु आहे। त इन करे भक्ति तहरीक हिंदुस्तान जे उन विचोले दौर जी हिकिड़ी शानदार तहरीक आहे, जेका अदब में आहे, शाइरी में आहे, राग विराग में आहे, ऐं जेका हिकिड़ी सूफ़ियाने मिज़ाज जी इंसान दोस्त तहरीक आहे। पर उनजो क्रक्स जेको आहे उहो फ़िक्री ऐं फिलोसॉफिकल आहे। ऐं उन्हनि मतिलबु तव्हां कबीर खे नथा परखे सघो त हे हिंदुनि जो अल्लामा इक़बाल हेॾो वॾो शाइर आहे, हुन में शक न वॾो शाइर आहे, पर इक़बाल मुस्लमाननि जो शाइर आहे। हिकिड़ो हिंदू छाप उन मां ॻोल्हे पंहिंजे लाइ। ऐं वॾे शाइर जी बदनसीबी हूंदी आहे त उहो इंसाननि जो शाइर थियण जे बजाए कंहिं मख़सूस मसलक जो शाइर थी वञे। पर लतीफ़ साईं, सचल साईं, रूअल, चीज़ल, कबीर, तुलसी, मीराबाई, सूरदास, इन्हनि खे नथो चई सघिजे त हे हिंदुनि जा आहिनि या मुस्लमाननि जा आहिनि, सभिनी जा आहिनि। इहा हुनजी ग्रेटनेस आहे, इहा हुन में वॾी वुसत आहे, ऐं ईअं ई हुअणु खपे। त इहा भक्ति तहरीक जे बारे मुख़्तसर आहे, न त